मुल्क के दीगर शहरों की तरह शहजादकोट के शहरी भी मौजूदा वफाकी हुकूमत की जानिब से मुसलसल पेट्रोलियम मसनूआत की कीमतों में इजाफा करने के बायस परेशान और मायूस, जबकि पेट्रोलियम मसनूआत की कीमतें बढ़ने के बाद महंगाई आसमान तक पहुँच जाएगी। हुकूमत एक तो पहिरें ॾींहं खां यकी मुकमिल फेल हुकूमत हुई, पर हिन वींदे वींदे भी गरीब आवाम खे न बख़्श कयो ऐं हिकु ठपी 20 रुपया जेको आहे सो पेट्रोल वधाए गरीब आवाम जो जेको आहे सो चेल चिॿी खरी छॾी। ऐं जेको हिकु वेलो माण्हू मानी खाईंदा, हाणे उनखां बि जेको आहे सो माण्हू परेशान आहिनि हिकु वेले लाइ। उनखां अलावा असां जेको आहे सो हिन जेके क़ीमतूं वधायूं जी मज़म्मत कयूं था ऐं फौरी तौर ते क़ीमतूं वापसि वरितियूं वञनि त जीअं ग़रीब माण्हू सुख जो साह खणी सघनि। ऐं पेट्रोल त एतिरो महांगो करे छॾियो अथऊं जो हाणे माण्हू साइकिल वठण लाइ तयारु आहिनि, मोटरसाइकिलियूं जेके बि शयूं आहिनि सभु खपाइण लाइ तयारु आहिनि। एॾी महांगाई करे छॾी अथऊं। हीअ हुकूमत जॾहिं वञे पई त को सुठो को तोहफ़ो ॾेई वञे हा सस्ताई जे बाबति, मगर हे वेंदे वेंदे 20-25 रुपया पेट्रोल लीटर चाढ़े रहंदो अवाम खे गाणे में पीढ़े छॾियईं। हाणे हुकूमत वञे न वञे मगर 2-3 ॾींहंनि अंदरि एॾी महांगाई थी वेंदी जो ग़रीब माण्हू माना ज़हर बि वठी न खाई सघंदो। एॾी महांगाई करे छॾी अथऊं जो हर हिकु इंसानु परेशान आहे, वॾे खां वॾो सरमाएदार या नंढे खां नंढो ग़रीब सभु परेशान आहिनि। सरमाएदार पंहिंजी इन्वेस्ट करण लाइ परेशान आहे, ग़रीब पंहिंजे खाइण लाइ परेशान आहे। निगरान हुकूमत अचे वेहंदी, उनखां असां मुतालबो था कयूं त वधि खां वधि सस्ताइब करे, वधि खां वधि रिआयत ॾे अवाम खे, वधि खां वधि ग़रीब खे रिलीफ ॾे जो ग़रीब पंहिंजो जीअण जंजाल में कढ़ी वरी पंहिंजे नए रस्ते ते हली सके। जबकि शहरियों ने वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहा कि वफाकी सरकार की कारकर्दगी ने बिल्कुल मायूस कर दिया है और पेट्रोलियम मसनूआत की मुसलसल कीमतें बढ़ने के बायस महंगाई का जिन बिल्कुल बेकाबू हो जाएगा, जिसके नताइज आने वाले वक्त में बहुत भयानक सामने आएंगे। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्राहिम, वश टीवी, शहजादकोट।